नाज़रीन, जेकमाबाद में आयल बोड मुतासिर रोहिड़ी में ख़ैमा खोड़े तरसियल आहिनि, पर अञा ताईं सरकार संदन सार न लधी आहे। उन हवाले से ॾिसूं था करीम बख्श जतोई जी रिपोर्ट। रोड़ी में जेकमाबाद में आयल बोड मुतासिर रोड़ी परसां सरदार CNG पंप वट पंहिंजी मदद पाण तहत खेमा हणी करे तरसियल आहिनि। सखर ज़िले तोड़े रोड़ी तालुके इंतज़ामिया समय बोड मुतासिरनि खे पकल तेकूं खाधे पीते मच्छरदानियुनि समेत कंहिं बि क़िस्म जा जोगा उपा न आहिनि। वता जंहिं सबबि उतां जा रवासी फाका कछी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुतासिर पंहिंजे ख़ानदान समेत निटिण उस ते खुले आसमान हेठि तयारो मददगार बणियल आहिनि। उन हवाले से मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल बोड मुतासिरनि आवाज़ी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कोई अहिड़ो को असांखे सहूलियत न मिलियो आहे। असांखे हिते तक़रीबन 20-25 ॾींहं थी विया आहिनि असां हिते आयासीं। न अहिड़ो को बिरानी सिस्टम चवनि था वॾो 20-30 करोड़ हले केतिरो चवनि था बिरानी आयो आहे। पकल देगा आया आहिनि। हिते ईंदा आहिनि इहे मानी वानियूं खणी ईंदा आहिनि, रोडनि ते उछराईंदा। हाणे असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, उहे काॾों बाईपास रोडनि खां टपे खणनि। देसी सखर कुझु मिलियो न, मुख़्तरकार रोड़ी कुझु न मिलियो साईं। कुझु बि असांजा कंहिं बि असां सां मदद न कयो आहे साईं। डी बलोच हिते हितों वारा पचाए करे उते खणी पिया अचनि। ॿाहिरों ॿियो अहिड़ो को मानी बानी न आयो असां वटि। दवा कजे न को फसल बचो, न को कुझु दाणो बचो, सफ़ा बेहोश थी विया, न को खाइण का न को पीअण का। बचा वठी अची रोड ते वेठा, न को खाधो मिलियो आहे न को पीतो मिलियो आहे। असां पाण सम्झ लुटायल आहियूं साईं। कॾो का 1.5 महीनो खां सवाइ हिकु निवारो बि असांखे न मिलियो आहे। तव्हां सही साईं DC सखर मुख़्तियार रोड़ी साईं, कोई बि असांखे न को तंबू मिलियो आहे, न को राशन मिलियो आहे, न को असां जेको आयो आहे, न को बाक़ी हेठियां अचनि था साईं। जेको अचे थो लिखियो हले थो वञे। अब शाम तव्हांखे ॾियूं था, हीअं कयूं था, तव्हांखे हर शइ मिलंदी साईं। मथे असांखे 1.5 महीनो खां वठी मथे का बि शइ न मिली आहे साईं। खाद खुराक का शइ न मिलियो आहे सर। हिकु त महांगाई पा 100 रुपए किलो अटे जो मिले थो। ग़रीब माण्हू असां वटि ख़ुदा मदद कयो, का शइ न मिली आहे। न तंबू मिलियो आहे, न छा खड्डा पासरियूं कयूं वेठा आहियूं सर। ऑफिस सखर साईं कुझु बि न ॾिनो असांखे। असां उन जा तालुके जा आहियूं। असां मुख़्तियार रोड़ी आहियूं असां उन जा। असांखे का शइ न ॾिनी अथऊं, न देग में मानी पकाल ॾिनी अथऊं, न का शइ न ॾिनी। असां बचा उस में सरनि था साईं। न थंबू बंबू बि न ॾिना अथऊं साईं। बुख ते वेठा आहियूं साईं। पंहिंजी मानी पचाए पंहिंजी मानी खाऊं था साईं। ग़रीब आहियूं साईं। असां उसन में सरऊं था साईं। बचा सरनि था, खटा टंगियूं वेठा आहियूं साईं। कैमरामैन इम्तियाज़ अली जिसकानी, अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई, आवाज़ TV न्यूज़ रोड़ी।